मुस्लिम लीग हाउस खैरपुर में पीर सैयद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे। मुस्लिम लीग हाउस खैरपुर में पीर सैयद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे। मुस्लिम लीग हाउस खैरपुर में पीर सैयद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे। मुस्लिम लीग हाउस खैरपुर में पीर सैयद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे। भाग आहे ऐं हिकिड़ी वॾी जमायत आहे, हिकिड़ो कैरेक्टर आहे सियासत जे अंदरि ऐं उहो तारीख़ जो हिसो आहे। MRD तारीख़ खां वठी पर उनखां पहिरियां PP बणाइण में रईस वॾे ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान संदन भाउ ग़ुलाम मुजतबा जो वॾो रोल, उन खां पोइ MRD तारीख़ जा अवां हीरो, अवां जो हिकिड़ो वॾो कैरेक्टर आहे। हींअर सिंध में तव्हांजो माशाल्लाह सुठो असरु आहे ऐं अवां NPP खे बि ॿीहर ऑर्गेनाइज़ पिया कयो ऐं एक्टिव कयो आहे। तो असां वकील दोस्त अपील खणी आयासीं अवां वटि त सिंध नेशनल लायर्स पैनल असांजो सिंध बार काउंसिल जी इलेक्शन थिए पई डिवीज़न ताईं तव्हांजे नवाब शाह ताईं। सो गुज़ारिश खणी आया आहियूं त असांजे पैनल जी हिमायत करियो। खैरपुर खां जाफ़र शाह साहिब आहिनि ऐं सखर 2 ते आउं पियो कंटेस्ट करियां जमाल नासिर पुलो। तो इहा गुज़ारिश खणी आया आहियूं। बिल्कुलु असांजे नेशनल लॉयर्स पैनल वारा कराची दोस्त मिलिया ऐं असां वॾी मतिलबु हुन जी सपोर्ट जेका आहे उते कई। जी असांजो पीपल्स पार्टी सां नज़रियाती इख़्तिलाफ़ बिल्कुलु ऐं पीपल्स पार्टी जो को बि हिमायती अगरि लॉयर बीठो आहे त असां हुनखे सपोर्ट कोन था कयूं। बिल्कुलु तव्हां महिरबानी करे अॼु आया आहियो ऐं तव्हांजो ॿिया बि दोस्त जाफ़र शाह साहब, तक नवाज़ टापो साहब, ॿिया दोस्त इहे सभु मिलिया कराची में, त मां तॾहिं बि सपोर्ट जो जेका ऐलान कयो। अॼु बि इहा ई ॻाल्हि था कयूं त जेके बि असांजा दोस्त वकील कंहिं पीपल्स पार्टी जे अगेंस्ट फोरम ते बीठा आहिनि, असां उनजी हिमायत था कयूं ऐं हिमायत कंदासीं पूरे सिंध में इंशाअल्लाह। महिरबानी।